अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद वलसौफ़ युअतीक रब्बुक फ़तरज़ा। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथां बुलंद बा आवाज़ नंढा वड्डा पोढ़ा जवान आयल मेहमान ख़ुसूसन चाचड़ साहिबान। छो त पढ़ियो आ क़ुरान जंहिंजो वॾो शान जंहिंमें जन्नत जो सामान अॼु यकीनन कच्चे वारनि जे मथां राज़ी थींदो रहमान। हो त एडो मेहरबान एडो कदरदान जंहिं तमां असांखे ॾिनो क़ुरान मिलियो नबी आख़िर ज़मान तॾहिं त हिन उम्मत जो मथां हुआ मान। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। कच्चे जे इलाइक़े हिन ॻोठ अब्दुल सलाम चाचड़ साहिब जे दावत ते आयल और रहवासन ओड़े पाड़े वारन ॻोठ वाहण वस्तिन खां आयल ईमानदारन मोमिनन चाहे औरतुन जो दुरूद पाक पढ़ियल। मां पंहिंजे अमड़न अदड़न भेनरुन के भी गुजारिश तो कयां उहे भी पंहिंजे घरन जे अंदर जे आवाज़ ॿुधन थियूं त आका जे मथां दुरूद पाक पढ़न। रब्बे काबा जो कसम आ मोमिनन मर्दन औरतुन नंढन वडन पोढ़न जवानन जो दुरूद पाक पढ़ियल महबूब जे रोज़े अतहर ते मलाइक खणी वींदा। हे बंदा रब खे वणी वींदा हिनन जा गुनाह छणी वींदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमाइन। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने।
कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़लें थी मोहम्मद और खुदा जाने। कुर्बे मूसा और है, कुर्बे मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्शे मुअल्ला और है। खुद को जाना और है, मोहम्मद को बुलाना और है। हुस्ने यूसुफ और है, हुस्ने मोहम्मद और है। इब्ने याकूब और है, इब्ने अब्दुल्लाह और है। चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद के मुंह पे छाया मेरे मदनी का चेहरा साफ है। चंद्र चमाए सचो जे मठियो मोर न भाई, चंद्र चमाए सचो जे कावड़ की न करी। कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो, आशिक अब्दुल लतीफ चवे मुँह में बरई मचो, तब मट न भायाए पिरी मोहम्मद जी। चंद्र बिचो ॾींहं रात जा तू त सव सव करें सिंगार, पहुची न सघंदे पिरीअ जे तुड़े हीला करें हज़ार। आशिक अब्दुल लतीफ चवे तुंहिंजी सभु जमार, मुंहिंजे महबूब जो दम हिकिड़ो। छो त फर्श खां अर्श ते अरबी वयो, बलगल उला बिकमालिही। सारो जहां रोशन थियो, कशफत दुजा बिजमाली। वसू सजण जो सभु सुहिणियो, हसनत जमी खिसाली। ए अदा मोमिन दिल सां बार बार पढ़ सल्लो अलैहि व आली। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 21 फरवरी 2021 अजो को दिहाड़ो हिया समझाया 1442 हिजरी रजबुल मुरज्जब जो महीनो। हिन महीने में महबूब मुस्तफ़ा जो वडो सफर आला अजीम सफर। इन सफर में बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंद न थियो हो, जाते 1.25 लाख नबी रसूल इंतजार इस्तकबाल में हा। मुस्तफ़ा मक्के में आरामी हा, पर रब करीम जिब्राइल के हुक्म क्यों आ, जिब्राइल जी रब करीम अज मुझे महबूब के सैर सफ़र कराईंदो, मथे वठी आ। सूरतुल असरा सूरत बनी इसराइल जी हिकड़ी आयत तिलावत कई आ। मुस्तफ़ा जो सफर मेराज वारो अजीब आ, जो दुनिया जा साइंसदान भी परेशान थी विया। दावाऊं चंड ते पहुंचण जूं कन पया, पर अज ताईं कोई भी साइंसदान दावा यह न करे सघियो आ त मां आसमान क्रॉस करे वियो आ। हिय समझाया मुस्तफ़ा जो मेराज बरहका सहिया साबिता। मुस्तफ़ा फर्श खां अर्श ते वया, रातों रात वापस मोटी आया। कुरान में रब यो जिक्र कयो आ, चओ न सुभान अल्लाह।
यो सुभान अल्लाह वारो जुमलो रब करीम मेराज वारे वाक़े में ॾई करे चई करे फरमाए तोखे मूंखे समझाए ओ मुंहिंजो बानड़ो मता तव्हां रात वारे सफ़र महबूब जे मेराज जे बारे में सोचींदा हुजो तसव्वुर कंदा हुजो मता अकुल ते वीचार कंदा हुजो अकुल सां भेट कंदा हुजो अकुल मने न मने मेराज मुस्तफ़ा जो मौजूदो आ चाहे मेराज मुस्तफ़ा जो मौजूदो आ उन दौर ज़माने में भी अबू जहल वारन एतराज़ कया अकुल ते क्यास कन पया त रातो रात महीने वारी मंज़िल सफ़र कियां तय करे मोटी अचन पया अबू जहल वारा सिद्दीक़ का सवाल कन पया अबू बकर दे त ख़बर रातो रात मक्के जी सरज़मीन खां निकरी करे मानू फ़लस्तीन जे ज़मीन तां थी वापस मोटी सके तो सिद्दीक़ अकबर फरमायो अबू जहल गाल बुधी थी महीने जो पंध वञण में लगंदो आ वरी महीनो वापस अचण में लगंदो आ भला पुछण जो मकसद केड़ो आ कहीं चयो आ केरो आयो आ अबू जहल चवे तो ओ अबू बकर गाल बुधी थी जंहिं जे करे तू घर घाट पंहिंजो वैरान करे छजो खुदा जो कसम आयो अबू जहल चवे पियो वैरान न थियो आ पर अबू बकर जो घर घाट बरकत में भरजी वयो आ अबन ॾाॾनि जे दीन खे छॾे करे मुस्तफ़ा जे कचहरीअ में अची वियो आहे ईमान कलमो पहिरियों अबू बकर भरियो आहे एॾो अबू बकर जो पाक नबी ते एतमाद यकीन आहे अबू जहल खे थो चवे अबू जहल ॻाल्हि ॿुधी थी जे मुंहिंजे मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमना जे लाल महबूबे ज़ुलजालाल या दावा कया ऐं मुस्तफ़ा चवनि पिया जे साईं जन विया त को मसइलो ॾुखियो नाहे को मसइलो एडो मुंझारो नाही छो त घुराइण वारी ज़ात रब जी आ वञण वारी ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा जी आ के रातो रात महीने जो पंध अकुल नथो मने हाँ अबू बकर अबा एडे तवज्जो घणो टाइम न वठबो एडे तवज्जो पहर पोयो आ दुनिया जो भी पहर पोयो आ ॾींहं जो भी पहर पोयो आ तुंहिंजो मुंहिंजो भी पहर पोयो आ का ख़बर ना है सुबह को ॾींहुं नसीब थिए अलाए न खुश नसीबा भाग भला थिया थी जो सॼे इलाइक़े मां चूंडजी अॼु हिन मजलिस में हिन प्रोग्राम में हिन जलसे में वेठो आ या तुंहिंजी मुड़सी ना है या रब जी मेहरबानी थी अल्लाह हिम्मत ॾिनी थी दिल में विधो थी वञो अल्लाह जो क़ुरान ॿुधी आ मन ही घड़ियों तव्हां असांजूं रब कबूल फरमाए भाग भला किस्मत चङी आ जो हीअ नेमत रब नसीब कई आ दीदार कयो छो त न ॾिठो आ खुदा न ॾिठो से रसूलुल्लाह ॾिठो आ कलामुल्लाह रसूलुल्लाह के जन ॾिठो अॾजी वया खटी वया जन्नत जा सर्टिफिकेट उन्हनि खे मिली वया उहे सहाबी आ अॼु क़ुरान आहे समूरनि जो ध्यान हिन में जन्नत जो सामान मेराज जो बयान रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सा रब करीम तो फरमाए ओ मुंहिंजो बानड़ो मां रब जी ज़ात पाका हर ऐब खां हर कमज़ोरनि खां घुरायो पंहिंजे बाने के मथे माया रातो रात सैर कराए वापस मोटायो आ बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस में मुस्तफ़ा आयो आ रब साईं ज़मीनी सैर कुरान जे इन आयत में फरमायो आ फरमायई अल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन
मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। सभई चो सुभान अल्लाह। छो त इहे जुमला रब के ॾाढा पिसंद हन, वणंदा हन, चवण में भी सवला हन, पर क़यामत जे ॾिहाड़े अमलन में तोरिया वेंदा, वज़न कया वेंदा त इहे वज़नी हन। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां। ओ कच्चे जा चाचड़ साहिबान, मुस्तफ़ा फरमायो आहे बुखारी शरीफ जी आख़िरी हदीस खोले ॾिसो। रावी अबू हुरैरा के मुस्तफ़ा समझायो आहे, अबू हुरैरा जी दिलवर एड़ा जुमला तो दसियाई जेके रहमान के ॾाढा पिसंद हन, चवण में भी ॾाढा सवला हन, पर मीज़ान में वज़नी हन। उहे इहे जुमला सुभान अल्लाहिल अज़ीम। मां तो चवां ये जुमला ॾुखे वक़्त में यूनुस अलैहिस्सलाम के एॾो कम ॾियनि पिया, फ़ाइदो ॾियनि पिया। जॾहिं मछीअ जे पेट में यूनुस नबी पियो आहे, रणंदो पियो आहे, सॾींदो पियो आहे, पर जॾहिं इहे जुमला चवंदो पियो आहे, मालिको एॾो महिरबान थी पियो आहे। क़ुरान में इहो ज़िक्र रब कयो आहे, फरमायई ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। सुब्हानक सुब्हानक सुब्हानक, ये जुमला चवंदो वियो, मालिको महिरबान थी पियो आहे। मछीअ जे पेट मां हज़रत यूनुस अलैहिस्सलाम के ॿाहिरि कढियो आहे। तॾहिं त रब करीम क़ुरान में फरमायो आहे, क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि खे रब करीम समझायो आहे, मुंहिंजो ॿारड़ो मुंहिंजी कुदरत ते निगाह नज़र कयो, पंहिंजे अकुल ते न वञो, अकुल ते क़यास न कंदा कयो, मां रब जे कुदरत ते निहारींदा कयो। बिना थंबे थूणीअ जे आसमान के बिहारियो आहे। रब थो फरमाए, मां पंहिंजे महबूब के मथे घुरायो आहे। रब इहो जुमलो चई करे दिल दिमाग़ वारा ख़दशा दूर करे छॾिया। उन दौर ज़माने में भी माण्हुनि खे ख़दशा पैदा थिया। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो जे एतबार नथो अचेव। अॼु काफ़िलो जेको वयल हो शाम में तिजारती, मक्के में शाम रात पहुचंदो, उन्हनि खां पुछा कजो। अबू जहल वारा इंतज़ार में हा, चयो तई ॻाल्हि ज़रूर थींदी, काफ़िलो मोटण वारो आहे। मोबाइल सिस्टम कोन हो जो राब्तो थे, काथे पहुता हो। साईं जन फरमायो, उहो काफ़िलो राति मूंखे सफ़र में क्रॉस करे पियो। उहो तव्हां जो मोकिलियल तिजारती शाम खां काफ़िलो मोटियो आहे, अॼु शाम पहुचंदो मके में। जेकॾहिं पुछो उनजे उन्हनि जा उठ इन जाइ ते ट्राह खाधा हा, उठ ॾिना हा, त मुंहिंजो सफ़र पोइ मञियो न, मां सफ़र कयो आहे इहो ज़मीनी, रातो राति मोटी आयो आहियां। सिर्फ़ु एसि ताईं ॻाल्हि दंग नाहे। मुस्तफ़ा फरमायो आहे त बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियनि खे निमाज़ पढ़ाई आहे। वरी उतां परवाज़ आसमान 7 क्रॉस करे सिदरतुल मुंतहा, जन्नत जा निज़ारा। वरी मुस्तफ़ा मथे विया। जिब्राइल त सिदरतुल मुंतहा ते बिहजी चुको आहे, मुस्तफ़ा मथे विया। मुस्तफ़ा जो शान काइनात, पूरी मखलूक़ात, पूरी इंसान ज़ात, पर नबियनि जी जमात खां भी मथे आहे। मुस्तफ़ा समूरनि जो इमाम आहे। चरिया माण्हू त जेके चवनि था नबियनि खे न मञींदा आहिनि, रब्बे काबा जो कसम आहे, तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबरि न थींदा। पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर कंहिं सहाबी जे शान बराबरि न थींदा। 1.25 लाख नबियनि जा सहाबी, वरी सभु सहाबी गॾु कर कंहिं नबी रसूल जे शान बराबरि न थींदा। पर जाते सभु नबी रसूल गॾु हुजनि, इंतज़ार कनि, मुस्तफ़ा पहुचनि, मुसल्ले ते बीहनि त सारा नबी रसूल पोयों मुक़्तदी थी पवनि, पोयों निमाज़ पढ़नि। चओ न सुभान अल्लाह।
मुस्तफ़ा त उते वया जाथे न को वयो आ न वींदो न आयो आ न ईंदो मुस्तफ़ा अर्श अज़ीम ते पहुता चओ न सुभान अल्लाह खुदा जो कसम आ एड़ी जाए ते पहुता रब सां मुलाकात थी आ हालांकि ज़मीनी सैर में भी गुनाहगार उम्मत याद आ जे आसमान ते वञंदा पो भी को न विसरियासे जे मथे वया अर्श अज़ीम ते ओ रब सां मुलाकात मुस्तफ़ा कया पो भी को न विसारियो है मां तो चवां को न विसारींदो को न विसरियासे ज़मीनी सैर में भी मुस्तफ़ा के उम्मत याद आ मेराज जे किसे के खणा तफसील सां मां तो चवां सजो महीनो लगी वने मेराज जो वाक्यो खुटी न थो सके पयो छो त सफर ॾिघो आ इमामुल अंबिया फरमायो पोराक जिब्राइल काहे आयो पर वाह जे तिखी ही चढ़ियासूं जिथे नजर पवेज पई उते कदम रखे पई अल्लाह जे रसूल फरमायो बैतुल्लाह मां निकरी करे शुक्राने जा बरकाता नफल पढ़ी करे बोराक ते सार थी करे हली पयासूं हलंदे हलंदे यसरब वारे जुई में पहुतासूं जाते अजु मक्को मदीनो ना ओ यसरब शहर होयो मक्के खां निकरी करे मदीने मुनव्वर में न जो नालो यसरब हो जेको अजु गुंबद खिजराया जाते मुस्तफ़ा जो रोज़ो अतरा मेराज वारे सफर में मुस्तफ़ा इते आया वरी तूरे सीना ते भी बरकाता नफल अदा कया वरी बैतुल्लाह में भी मुस्तफ़ा बरकाता नफल अदा कया साईं जन फरमायो बैतुल मुक़द्दस में पहुतासे त अगे ही नबी रसूल इंतजार में हा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सां खीकार थिया मरहबा थिया मुस्तफ़ा सवा लख नबियन रसूलन जो इमाम बणजी चुको आ नमाज पढ़ाईंदो पयो आ एडे तवज्जो कजाए मुस्तफ़ा फरमायो आ मुखे उञ लगी आ मुझे सामू प्याला पेश कया विया एकड़ो खीर जो प्यालो बियो शराबन तहूरा जो जन्नत जो शराब हो टियों पानी जो प्यालो माखी जो प्यालो पर साईं जन खीर के पसंद कयो आ कुछ बचाए साईं जन खीर वापस कयो आ जिब्राइल चयो आ अल्लाह जा रसूल अज अल्लाह जे रहमत जे समंदर जी शोली ही तुझी उम्मत बख्शजे पई सजो खीर पियो हा त तवाजी सजी उम्मत अल्लाह बख्शे छदे हा साईं जन हरीस हा चवन पया जिब्राइल बकाया खीर जो बचल प्यालो खणी आ तो सजो खीर पी सजी उम्मत अज बख्शराया जिब्राइल फरमायो सी बचल खीर वापस वयो आ तकदीरी मामलो हो हाने जेको उम्मती तुझो चयो मनींदो वठंदो तुझे तरीके ते सुन्नत ते हलंदो वो जन्नत में वींदो चओ न सुभान अल्लाह को न विसरिया से को न विसारियो है ओ दुनिया जो इंसान ओ इन अर्शे अजीम ते आया दरमियान में उम्मत जा गुनाह मुस्तफ़ा जे सामू पेश कया विया मेराज वारे सफर में गालियों तक घणियों हन पर ये गाल जरूर करण चाया तो मुनासिब समझा थो छो त एतरा तव्हां सां गुनाह कयूं था पोइ भी शक्ल नथी मटजे पई सूअर बांदर भोलो रब नथो बणाए पैगंबर जी दुआ जो नतीजो आहे मेराज वारे सफर में उम्मत जे गुनाहन के ॾिसी करे साईं जन परेशान थी विया हा रब जो तो वायदो थियल हो वल सौफ युतीक रब्बुक फतरल्ला हबीब तोखे राज़ी कंदुस रब त कसम खणी करे पैगंबर के दिल जाए दींदे फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरल्ला हबीब हर दौर हर जमानो हर जहान तुझे लाए बेहतर
तोखे राज़ी कंदुसि उम्मत जा गुनाह ॾिसी करे साईं जन परेशान थी विया रब वैदो कयो आ हबीब छो परेशान आ मौला माज़ी उम्मतुनि जो हाल क़ुरान में तो ज़िक्र पाण कयो आ उहे भी बांदर भोला बणजी विया जेके छंछर जे ॾियारे मच्छी मारण खां न मुड़िया हा न रुकिया हा रब कंहिंजे मथां पत्थरनि जा मींहं वसाया मौला के बांदर भोला थी विया कंहिंजे शहरनि जूं चकियूं पटाए ऊंधियूं करायूं मुझा रब करीम मुझी उम्मत एडा गुनाह कंदी मुझे उम्मत जो छा हाल थींदो रब फरमायो हबीब तुझो उम्मती गुनाहगार गुनाह त कंदो पर शक्ल न मटींदो मास रियायत कंदो मास ढक ढकींदो मास जेकरे थिड़ी सिड़ी वापस मोटियो मां रब जे दरवाजे ते आयो माफी घुरंदो माफी जो ऐलान थी वेंदो मां त कुरान में रब करीम फरमायो आ हबीब तोखे दिल जाए दिनिया तोखे चयो आ कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम रब दो वर्मा हबीब तो के अमर दो कया चौ मुझे बानन के पंहिंजे ईमानदार उम्मतन के जन ईमान आंदो आ जन अल्लाह ए रसूल जी गाल मनिया कलमू भरियो आ गुनाह केड़ा भी कया तो मुझे रहमत का ना उम्मीद न जन सब गुनाह माफ कंदो मान बशर्ते के तौबा कन ओ पोढ़ा मालिक जी मेहरबानिया मायूस न थी जाए मता सोचींदो जे तो सजी जिंदगी गुनाहन में गुजारिया हाणे अच्छी दाढ़ी थी वई आ पोड़ो थी वयो आ अलाए सुबह को डी जीरो हुजा अलाए न खुदा जो कसम महबूब जे सदके न उम्मत जे मता अल्लाह मेहरबानी कया ये कुरान में वाधाई अची वई आ फरमाए इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरुर रहीम रब दो फरमाए जे करे सच्ची दिल सां बानो तौबा कंदो सब ॾोह त माफ़ करे छॾींदो मांस हा दफ़्तर मेटराए मेसराए उन जी जाइ ते नेकियूं लिखराए छॾींदो मांस इहा मेहरबानी हिन उम्मत जे मथा रब छाजे करे कया मुस्तफा जे करे कया खुदा जो कसम या गाल तौरात में भी लिखियल आ जो आखिरी उम्मत एड़ी हुंदी जो गुनाह कंदी उनन जी शक्ल न मटबी पर तौबा कंदी गुनाह मेटजी वेंदो उनके नेकी डबल मिली वेंदी मेहरबानी थी वेंदी जेका मेहनत त थोड़ी कंदी मजदूरी घणी खणंदी जेका ईंदी आखिर में वेंदी जन्नत में अवल मूसा अलैहिस्सलाम के तौरात मिलियो हिन उम्मत जो शान ॾिसी पढ़ी करे अल्लाह के अर्ज़ कयो मौला मेहनत थोड़ी उनके मजदूरी घणी हाँ अचे आखिर में वने जन्नत में पहिरियों गुनाह करे वरी माफ़ी घुरे त गुनाह जी जाइ ते वरी नेकी लिखजी वने इरादो नेकी जो करे त नेकी लिखजी वने जे नेकी करे वेठो त 10 नेकिन जो सवाब खणी वने आए या न अर्ज़ के मुझा मौला पो मुखे भी आखिरी नबी जो उम्मती बना थोड़ा ही थोड़ा मुँह मथा मालिक जा लांझा त लहन की न की गायण खां गौरा व इन त उद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा वडे में वडो थोरो वडे वने वडो थोरो अल्लाह जो हिय नेमत ॾिनई हिय नेमत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नाज़िल कयई जंहिंजो नालो क़ुरान रब जो कलाम रसूलुल्लाह कलामुल्लाह बई क़यामत में सिफारिश कंदा कंहिंजी गुनहगार उम्मती जी बशर्ते के शिरक कुफ्र का बाज आयो हुजे शिरक कुफ्र का तौबा कई हुजे
कुरान भी वाहुर कंदो मुस्तफ़ा भी पुजी पवंदो चओ न सुभान अल्लाह। कुरान त अहिड़ी जाइ ते वाहुर कंदो जाथे अबो अम्मा बेज़ार हूंदो मुस्तफ़ा रब खे हीअं चवंदो या रब उम्मती या रब उम्मती या रब उम्मती। मौला मुंहिंजा उम्मती हिसाब किताब ॼण अचनी था पर रियायत कजाइनि। रब मुंहिंजे उम्मत जी पारत थी चओ न सुभान अल्लाह। इते पारत आहे। अल्लाह जे रसूल फरमायो कुरान करीम इन मौके ते ईंदो हर एक इंसान अल्लाह जी अदालत में पेश थींदो। उन्हनि जे लाइ कुरान अची करे चवंदो मौला ही त उहो आहे जेको कमकार धंधा दाड़ी छॾे निंड्रा फिटाए मूंखे ॿुधण सिखण जे लाइ पेश थींदो हो। नबियनि जे सरदार फरमायो कुरान अहिड़ी ॾुखी जाइ ते अची वकालत कंदो। कुरान चवंदो वयक़ूलुल क़ुरआन मनातुहुन्नौमु बिल्लैल फशफ़िनी फी। कुरान चवंदो मौला हे त तुंहिंजो बंदो हुआ जेको दुनिया जे अंदरि निंड्रूं फिटाए कमकार धंधा दाड़ी छॾे करे मूंखे ॿुधण लाइ हाज़िर थींदो। रब साईं सिखण ईंदो हो। रब साईं मां इन जी सिफारिश कयां पियो। अल्लाह जे रसूल फरमायो कुरान जी सिफारिश रब क़बूल कंदो। मुस्तफ़ा चवंदो या रब उम्मती या रब उम्मती। मौला मुझे उम्मत जी पार थी मौला मुझे उम्मत जी पार थी। इन मौके ते जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के भी आंदो वींदो पंहिंजी औलाद जा ॾिश लसण। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के भी आंदो वींदो जाते उम्मत जा इंसानन जा जनाब आदम अलैहिस्सलाम जे औलाद जा अमल तुरंदा। उलमा लिखियो आ मुस्तफ़ा भी चयो आ आदम अलैहिस्सलाम के बिहारियो वींदो आंदो वींदो छो त अब्बे खे ख़बर पवे पंहिंजे औलाद जी त तुंहिंजे औलाद सां रब बेइंसाफ़ी नथो करे तुंहिंजी औलाद सां इंसाफ़ थो थिए। पर मेराज वारे सफ़र में भी मुस्तफ़ा पंहिंजे अब्बे ॾाॾे आदम अलैहिस्सलाम के ख़ुशि थींदो भी ॾिसी आयो ऐं ग़मगीन ऐं परेशान थींदो भी ॾिसी आयो। पोइ साईं जन पुछा कई सॼे पासे ॾे आदम अलैहिस्सलाम निहारे मुर्के पियो खिले पियो खॿे पासे ॾे निहारे ग़मगीन ऐं परेशान थिए पियो। मुस्तफ़ा के ॿुधायो वियो साईं हे समूरनि जो अबो आहे ॾाॾो आहे पंहिंजी औलाद जे रूहनि खे ॾिसी करे सॼे पासे वारा जन्नती खॿे पासे वारा मुशरिक ऐं काफ़िर जहन्नमी उन्हनि खे ॾिसी करे ग़मगीन थो थिए। मेराज वारे सफ़र में भी मुस्तफ़ा ॾिठो। उलमा लिखियो आहे क़यामत जे ॾिहाड़े आदम अलैहिस्सलाम खे आंदो वींदो तुंहिंजी औलाद सां बेइंसाफ़ी नथी थिए तूं बीह पंहिंजी औलाद जा लक्षण ॾिस। दुनिया जे अंदरि जेके कम कया हूं नाइंसाफ़ी तुंहिंजी औलाद सां नथी थिए। सॼी दुनिया जे अंदरि औलाद जेका आदम अलैहिस्सलाम जी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत क़यामत ते अचण वारी। साईं जन फरमाया हर नबीअ खे उम्मत मिली पर मुंहिंजी उम्मत समूरनि खां शान में मथे ऐं घणी। सॾु थींदो हिकिड़ो त रब जो सॾु आदम अलैहिस्सलाम खे बि थींदो हिकिड़ो त सॾु मुहम्मद मुस्तफ़ा खे बि रब जो सॾु थींदो ऐं हिकिड़ो सॾु मेराज वारे सफ़र में बि थियो हो। साईं जन मथे वया मथे वया मथे वया सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल भेजी वियो आहे मुस्तफ़ा मथे वया अल्लाह जो सॾु आयो उदनु या अहमद उदनु या मुहम्मद हबीब हलियो आहे मौला हे अर्श अज़ीम आहे। मूसा कलीम घुर कई आहे पोइ बि जुती उनखे फर्श ते लहराई वई आहे। रब फरमायो हो कलीमा तू हबीब आ उदनु या अहमद उदनु या मुहम्मद हलियो आहे। नालैन मुबारकैन सुधो मुस्तफ़ा अर्श ते आया चौन सुभान अल्लाह। उते अल्लाह जी तारीफ़ मुस्तफ़ा अहिड़ी कई आहे जो रब खे चवणो पियो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह चओ न सुभान अल्लाह।
खुदा जो कसम आ इन मौके ते मुस्तफ़ा उम्मत के कोन जुदा कयो आ, कोन विसारियो आ। साईं जन पोइ हीअं चयो आ अल्लाह के, अस्सलामु अलैना। अलैना मां उलमा लिखियो आ त मुस्तफ़ा पंहिंजे गुनहगार ईमानदार उम्मत के पान सां गॾु खयो आ। अस्सलामु अलैना चओ न सुभान अल्लाह। काथे विसारियो हई, कोन विसरिया हुआसीं। रब उम्मत छॾे आयो आ, तुझो दीदार थियो, तोहफ़ो मिले 50 निमाज़। चओ न सुभान अल्लाह। 50 निमाज़ खणी मोटियो आ। जनाब मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी आ, मशवरो कलीम ॾिनो आ। मां थो चवां कलीम जा थोरा पैगंबर के वापस मशवरो ॾेई मोकिलिन पिया, पर मुस्तफ़ा के पंहिंजे उम्मत जी गणती आ। 50 मां वञी वञी 5 बची आ। पोइ रब महिरबानी इहा कई आ, हबीब तुझो उम्मती पढ़े 5 वक़्त सवाब 50 जो। इहा ई त ॻाल्हि आहे, महिनत थोरी आ, मज़दूरी हिन उम्मत जी घणी आ। परेशान हबीब छो थो थिए, ॾिनी त 50 हुई माए, पर तूं बार बार आयो आ, वरी वरी दीदार तो मां रब जो कयो आ, तोखे पंहिंजे उम्मत जी गणती लॻल आ। हबीब उम्मत तुंहिंजी हाणे पढ़े 5 वक़्त खाते में 50 जो सवाब 50 जो। कोन विसारियो हई, कोन विसरिया हुआसीं, कोन विसारींदो। जाते सब नबी पंहिंजे उम्मतुन के विसारींदा, मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत के संभारींदा। सब नबी चवंदा या रब नफ़्सी, या रब नफ़्सी। साईं जन फरमाया समूरन के पंहिंजी लॻल हूंदी, मूंखे पंहिंजे उम्मत जी लॻल हूंदी। मां चवंदुमि या रब उम्मती, या रब उम्मती। मौला मुझे उम्मत जी पार थी, मौला मुझे उम्मत जी पार थी। पार त मुस्तफ़ा कन पया। साईं जन फरमायो मूंखे इन मौके ते ॿियो सॾु थींदो, पर अबुल बशर जनाब आदम अलैहिस्सलाम जो सॾु थींदो। ओ मिठड़ा मोहम्मद या अहमद, या अहमद, या अहमद। आदम अलैहिस्सलाम सॾु कंदो 3 दफ़ा। मुस्तफ़ा अब्बे आदम अलैहिस्सलाम जो सॾु ॿुधी करे जवाब ॾींदो, लब्बैक या अबुल बशर, लब्बैक या अबुल बशर। जी अब्बा, जी ॾाॾा। साईं जन फरमायो मां वेझो ईंदुमि। मुंहिंजो अब्बो आदम अलैहिस्सलाम, ॾाॾो आदम अलैहिस्सलाम चवंदो, ओ मिठड़ा मोहम्मद करीम तुझो गुनाहगार उम्मती, जंहिंजो नेकिन जो पलड़ो हलकड़ो थी वियो आ, गुनाह जो गरो थी वियो आ। हाणे मलाइका उनखे खयूं था वञनि, वतियूं था वञनि जहन्नम में। मलाइकनि खां पंहिंजो उम्मती छॾाया, वापसि कराया। साईं जन फरमायो मां निकिरी करे मलाइकनि खे हकल ॾेई चवंदुमि। मलाइका चवंदा, ओ अल्लाह जा रसूल, नबियनि जा सरदार, रब जो हुकुम थियो आहे, इन जूं नेकियूं घटि हुयूं, गुनाह घणा हुया। असां अल्लाह जे हुकुम मातहत इन खे वतियूं था वञूं पिया, कोन मोटाईंदासीं। साईं जन फरमायो मां पोइते मोटी अल्लाह जे अर्शे ताजी करे दुआ घुरंदुमि, रब खे अर्ज़ कंदुमि, मौला तो जे वाइदो मूसा कयो आ, वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा। हबीब तोखे राज़ी कंदुसि, मौला तो त वाइदो कयो आ, मुंहिंजा रब करीम हे मुझो उम्मती मलाइक जहन्नम दे खयूं था वञनि, जे जूं नेकियूं थोरियूं हूं। रब मुशरिक काफ़िर न है, इनजा गुनाह जो पलड़ो गरो थी वियो आ, नेकिन जो पलड़ो हल्को थी वियो आ। मुंहिंजा रब करीम मूंखे उम्मती मलाइकनि खे चयो त वापसि करे अचनि। ख़ुदा जो कसम आ, साईं जन फरमायो रब हुकुम कंदो, मलाइक जी रहमान इन बंदे के साॻी जाइ ते वठी अचो, ॿीहर तौर थींदी। अल्लाह अकबर। साईं जन फरमायो मुझे उन उम्मती जा वरी अमल तुरंदा। हाओ गुनाहन वारो पलड़ो जेको गरो हो, नेकिन वारो पलड़ो टंगियो पियो हो, हलकड़ो हो, इन जे करे मुझे उम्मती के मलाइक खयूं वञनि पिया। फ़ैसलो इहो थियो हो, पर साईं जन फरमायो इहो उहो उम्मती
जंहिं मूडे तोहफ़ो मोकिलियो हो। साईं जन फरमाया मां हिकिड़ी पर्ची वर मां कढी करे उन मीज़ान में रखंदुमि। चओ न सुभान अल्लाह। हदीस पाक आहे। पर्ची पवंदी वेंदी पलड़े में, पलड़ो वज़नी थी वेंदो, हो पाण हमरा हको बको थी वेंदो, परेशान थी वेंदो। हे छा थी वियो? ऐलान थींदो हिन खे जन्नत हाणे वठी वञो। साईं जन फरमाए इन उम्मती खे मां चवंदो ओ मुंहिंजा उम्मती, दुनिया जे अंदरि जेके तूं दुरूद पढ़ंदे हैं न, ये तोहफ़ा मां ताईं पहुचंदा हा। ये तोहफ़ा तुंहिंजा मां मुहम्मद संभाले रखिया हा। अॼु उन जो बदिलो तोखे इहो मिलंदो पियो आहे। इहा पर्ची दुरूद वारी ही जेका तुंहिंजे मीज़ान में रखराई। चओ न अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रियातिही व अहल बैतिही अजमईन। जेड़ो भी दुरूद पढ़ंदे, नमाज जे अंदर दुरूद इब्राहिमी पढ़ियो वेंदो आहे। खुदा जो कसम आहे सिर्फ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी चवंदो वतंदे न। इहो भी मुख़्तसर दुरूद आहे। इहो भी असांजो यकीन आहे त रोज़े अतर ते मलाइक खड़ी वेंदा, हे उम्मती रब जा, उम्मती मुहम्मद जा रब खे वणी वेंदा, हिननि जा यकीनन गुनाह छणी वेंदा। भाग भला किस्मत चंगी आ। खुदा जो कसम आ महबूब मुस्तफ़ा जे दुआ जो असर आ, जो शक्ल नथी मटिजे। न त गुनाहनि जा अंबार कयूं पिया, पोइ बि शक्ल न मटी आ, पोइ बि पर्दा रब रखी छॾिया। अॻियां उम्मती जे गुनाह कंदा हा त सुबुह जो दरवाज़े ते गुनाह लिखियो पियो आ। केॾो पिशेमान परेशान आ। खैरात जो अजीब अंदाज़ आ, वरी तौबा करण जो वरी अजीब अंदाज़ आ। वक़्तु नाहे, टाइम वञे थो पियो, पर हिन उम्मत जे लाइ खैरात जो भी अजीब अंदाज़, तौबा जो भी अजीब अंदाज़। तरार हलाइणी न पवंदी। खुदा जो कसम आ अखियुनि मां ॻोढ़ो हिकिड़ो ॻाइणो पवंदो। जहन्नम जी बाहि हिकिड़े ॻोढ़े जे करे रब उंझाए छॾींदो, गुनाह माफ़ करे छॾींदो। तौबा जो मामिलो भी हेॾे आसान, खैरात जो मामिलो भी हेॾे आसान। अॻियनि में तव्हां तवजो कंदव, खैरात मख़सूस जगहनि ते रखियूं वेंदियूं हूं। पोइ जेकॾहिं अल्लाह खे मंज़ूर क़बूल करणी हूंदी ही, आफ़त ईंदी ही, बाहि ईंदी ही, या सड़ी वञे या खॼी वञे, मुल्क में वहवा थी वेंदी ही। नेकोकार थी पंहिंजे वॾड़नि जे नियत ख़ैर कढियो है, क़बूल पइजी विसी। जंहिंजो ख़ैर पियो हुजे धप हणी वञे, किनो थी वञे त सॼे मुआशरे में बदनाम थी वञे। निभागा ख़ैर अल्लाह जे नाले ते अहिड़ो ॾिनी जो पियो थी। हे ढकु ढकियो अल्लाह, ख़ैर कयूं खाऊं भी पाण, अल्लाह जे नाले ते ख़ैर पया कयूं। हाओ पर्दो रखी छॾियईं, पर अल आमाल बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत ते आ। चओ न सुभान अल्लाह। जेतिरी नियत में इख़लास हूंदो ओतिरो अमल वज़नी थींदो। रब साईं जेको मूंखां चवरायो, ॻाल्हायो, क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं हिन ख़ैर खे, हिन जलसे खे रब करीम क़बूल फरमाए। क़यामत जे ॾिहाड़े तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बणाए। मरंदे घड़ी ताईं हक़ सच वारी जमात जमियत उलमा इस्लाम बुज़ुर्गनि आलिमनि सां रहाए। चओ आमीन। उलमा जो साथ ॾींदासीं न बाबा? हाँ, समूरा चाहियो था त क़यामत जे ॾिहाड़े बि आलिमनि सालिहनि बुज़ुर्गनि जे कॾ हुजूं। जीअं दुनिया में आहियूं तीअं क़यामत में हुजूं। ये आलिम बुज़ुर्ग सभु मुहम्मद करीम जे दरबार में पंहिंजे पोइ लॻन खे